सिद्दीक का दुश्मन किथे किथे मुझे सोने सिद्दीक के मुझे मुस्तफा का जुदा किथे जुदा कदा या गुलाम नबी नसर फरमाई दुआ त हयात हो तब हुजूर सा हो विसाल का पो वरीब गदरा हयात हो तब हुजूर सा हो विसाल का पो वरीब गदरा सबई मंजन था मज़ार गदरा दीदार बारी दरीब गदरा महबूब सांगद अचे वसाई महबूब सांगद अचे वसाई मदीनो मुनव्वर सुभान अल्लाह सबई सगोरा सहाबा लेकिन सबई सगोरा सहाबा लेकिन सिद्दीक़ अकबर सुभान अल्लाह असांजी आदत न के जी मता हरू भरू वार करण पर जेको हकीकत असां तव्हां खे ॿुधायो अगे छा हूंदो गाॾियुनि ते जॻहियुनि ते दुकाननि ते साइन बोर्डनि ते लिखियलु हूंदो या अल्लाह या मोहम्मद सुभान अल्लाह या खाली अल्लाह ऐं मोहम्मद लिखियलु हूंदो या अल्लाह या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियलु हूंदो पर अॼु तव्हां ॾिसो जॻहियुनि ते गाॾियुनि ते साइन बोर्डन पे या हयू या कयू लिखलो और करे शायद नोट कोन कयो या हयू या कयू लिखो छो ये उन्हनि जी कोशिश आ त महबूब जे नाले खे बेटाइजे असां के अल्लाह करीम जल्ल जलालहू जे जेके सिफती इस्म मुबारक आहिनि उन्हनि सां मोहब्बत आ प्यार आ पर यार जेके महबूब जे नाले मिटाइण जे इरादे सां मुंहिंजा दोस्त अहिड़ा हर बार इस्तेमाल कंदा इंशाअल्लाह उहे मिटजी वेंदा मुंहिंजे मुस्तफा जो चर्चो अॼु बि आहे क़यामत ताईं मुंहिंजे हबीब जो शान बेटा सो लंगर पे कयोसीं साईं मौलाना मोहरम साहब असांखे ॿुधायो त हिते जे माण्हुनि खे का ख़बर ई कान हूंदी त मिलाद मुस्तफा छा थींदो सुभान अल्लाह पर असां थोड़ी जो कोशिश कई त हिक साल अंदर 17 जलसा वरी 20 साल अंदर 48 जलसा थी वया अब थर में बर में मुझे मुस्तफा जे शान जा जलसा हलन पिया मुखालिफ केतिरो मिटाईंदा केतरी मुझे मुस्तफा करीम जे शान के घटाईंदा मुझे मुस्तफा पस्त वो कैसे हो सकता है जिसको हक ने बुलंद किया दोनों जहां में उनका चर्चा कल भी था और आज भी है इन जहाननि में क़यामत जो ॾियारो थींदो नबी होंदा मुरसल होंदा मुंहिंजा दोस्त बुजुर्गो पर मौलाना हसन रज़ा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो आहे त दुनिया वारो अवां खे ख़बर हुअण खपे अल्लाह पाक महशर जो मैदान छाजे लाइ क़ाइम कयो महशर जो मैदान छो कायम कयो आ इंसान जी अकली फितरत अकली तकाजा इहा आहे त जेको मरी जो क़बर में उन जो हिसाब किताब थी वञे जन्नती आ त जन्नत में जहन्नमी आ त जहन्नम में पर के जो हिसाब किताब कोन तो चे सभई रब करीम सभिनि खे विहारियो आ त इंतजार करियो जॾहिं महशर जो मैदान थिए इंसान त चवे तो त अॻ में हिसाब थिए त रश टुटी वञे पर रब तो फरमाए न भले रश हुजे अॻियां बि अचन पोयां बि अचन अवलीन आखिरीन हुजन ऐं मां रब करीम कहारियत जी कुर्सीअ ते विहा पोइ नबी बि नफ़्सी नफ़्सी पुकारन ऐं मुंहिंजो महबूब जॾहिं मूं रब जे बारगाह में पंहिंजो सिर मुबारक सजदे में रखे त मां रब करीम फरमाया मुस्तफा हाणे जीअं वणी कंदो वञ मां रब तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां मुंहिंजा सोना ये वणे तीअं कर फक़त इतना
कादे बज़ में बशर का के उनकी शान महबूबी दिखाए जाने वाली है। अल्लाह करीम क़यामत जो ॾाढो कायमी इन जे लाइ कयो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान नबी बि ॾिसनि वली बि ॾिसनि। मुना गुलाम नबी बसर तो फरमाए त हूंदा ताज पातल नबियन खे तोड़े तभी कह रखा प्या हो कंबदा किरोड़े। हुंदा ताज पातल नबियन खे तोड़े तभी कह रखा प्या हो कंबदा किरोड़े। अवामे मोहम्मद अवामे मोहम्मद निगाहों नबियन जो सोना साहिब वचन आए को झलके नल जो पुनल पार तो अचई पुनल पार तो अचई। सल्लल्लाहु अलैहि या प्यारा दोस्तों, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी विसाल का बाद असां जो नबी हयात नबी है, जिंदा नबी है। ज़ाहिरी विसाल साईं जो थियो ऐं मुसलमान मुत्तफ़िका तौर पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ के पंहिंजो खलीफ़ो मुक़र्रर कयो। सिद्दीक़ अकबर जी खिलाफत के कुछ वक्त गुजरियो, हिकिड़ो सवाली नाबीनो मातरज़ाद अंधो मां जे पेट में अंधो जाओ हकीमन तबीबन का इलाज कराए 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 बेज़ार थी ना उम्मीद थी मदीने वाले साईं जे गुंबद खज़रा ते आयो ऐं रोज़े पाक ते अची सदा ॾिनई मुसलमानो नबी जा गुलामो अवामा को एड़ो आए जो अबू बकर सिद्दीक़ जी सुहारी मुबारक मुझे हथ में दे। एड़ो खतरनाक सवाल तो मुके अबू बकर जी नारी में हथ विझो। एड़ो को आहे जो को अबू बकर सिद्दीक़ जी सुहारी मुबारक मुझे हथ में दे। ओ मुझा प्यारा मुसलमान भाइरो, सुबह जो आयला अबू बकर मक्के मदीने में मौजूद कान हा। शाम थी वई आ, सवाली जिद करियो बीठो असाब ने समझायो स ख्याल कर तो जो सवाल बेअदबी जे मथा मबनी आ। जब लगो न मुझो यो सवाल बीठो रहियो मुझा प्यारा मुसलमान भाइरो, इशा जी नमाज थी आ। अबू बकर सिद्दीक़ मोटी आयो। साईं जी जो मोटी आया त पाण ॾिठो हिकिड़ो सवाली बीठो आ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे आदत हुई सुमानी नमाज का बाद मुझे मुस्तफा करीम जे रोजे ते अचे सलातो सलाम पढ़दा हा, उन का बाद में वनी आराम कंदा हा। अज अबू बकर सिद्दीक़ आयो वा त हिकिड़ो सवाली बीठो वा। अबू बकर सिद्दीक़ फरमायो बा तो केरा पंहिंजो तारीफ करा तो जे हाजत ज़रूरत कम केरो वा। उन सवाली चयो मुके अबू बकर जी माज़ल्ला नारीअ में हथ विझणो आहे। अबू बकर सिद्दीक़ उनखे फरमायो त हलिया मुके अबू बकर मिलाया थो। वो अंधो वीचारो सुञाती कोन मुके केर पे वठो। साईं वठी उनखे खाराया, मानी खारायूं, पानी पियारियो, उनजी खिदमत कयूं। उन खां बाद सिद्दीक़ अकबर फरमायो हाणे ॿुधा छा
अर्ज के सोना मुके अबू बकर जे दाढ़ी में हथ विझणो पान फरमाए अबू बकर मां आया अबू बकर सिद्दीक मां आया हाणे हथ करीब कर तमा पंजे सुहारे तुझे हथ में जा ओ मुझा प्यारा मुसलमान भाइरो हजरत अबू बकर सिद्दीक पांजो कद मुबारक झुकाए पांजी दाढ़ी मुबारक उन सवाली जे करीब कया ता उन सवाली पांजो सुधो हथ अबू बकर जी दाढ़ी मुबारक ते रखियो आहे ऐ साईं जी दाढ़ी मुबारक के चुमी दी ऐ अल्लाह जी दरबार में अर्ज की मुझा मौला मां अतो आया नबी नो आया दुनिया जे हकीम ने तबीब ने वट मुझे अखिन जो इलाज नाहे पर मुझा मालिक मिठा अज तो जी दरबार में मां हिन अबू बकर जे दाढ़ी जो वास्तो तो पेश करा ऐ मुझा मौला अबू बकर जे दाढ़ी जे सदके वो मिस्कीन के अखिन जो नूर नसीब फरमा मुझा मौला अबू बकर सिद्दीक जे दाढ़ी जे सदके मुखे के जो नूर अता बुजुर्ग फरमाता अना उन सवाली जो हद साईं जी दाढ़ी मुबारक का परे नचो अल्लाह पाक उन के अखिन जो नूर अता फरमा सुभान अल्लाह अखिन जी रोशनी मिली वई प्यारा दोस्तों सवाले ॾाढो खुश जो खुशी में मापे न पियो अल्लाह जो शुक्र पियो अदा करे जे कदे दुनिया दे ठिकान हुई अजे दुनिया पियो ॾिसे पर हज़रत अबू बकर सिद्दीक ज़ारो कतार रोअण शुरू थी वियो आहे साईं रोई रहियो आ मुझा दोस्तों उन सवाले अर्ज कयो सोना अवा मुझे बसारत ते खुश न आयो अवा मुझे अखिन जे नूर ते राज़ी न आयो साईं फरमायो सवाली इया गाल नाए पर यार दुख इन गाल जो आ जो तो अबू बकर जे सुहारी जो कदर को न कयो आ साईं किया कदर न कयो आ पान फरमा लगा जे वक्त में तो मुझे दाढ़ी मुबारक जो वास्तो अल्लाह जी बारगाह में पेश कयो हो उन वक्त में रब करीम जो रहमती दरिया जोश में अची वियो हो अजे इया न चली हा मुझा मौला मुखे अखिन जो नूर दे अजे दुआ हिया घुरी हा या रब करीम अबू बकर सिद्दीक जे दाढ़ी जे सदके कायनात जे अब्दन के नूर नसीब फरमा ता अज रुए जमीन ते को अंधो बाकी न रहे हा ओ सिद्दीक अकबर जिना फजाइल बयान करे करे सिद्दीक अकबर कुरान तो फरमाए अल्लाजी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून ओ सिद्दीक जेके सदाकत जो ताज मुझो रब करीम पान सुभान अल्लाह साईं जी सीरत में दुआ एक माई साहबा नबी साईं जे दरबार में आई अर्ज की या रसूल अल्लाह मां ख्वाब ॾिठो मुझे घर जे अॻियां हिकिड़ो वॾो साएदार वण बीठो सो किरी पियो सुभान अल्लाह साईं उन जी ताबीर छा पान करीमन फरमायो तो जो घर वारो किथे आहे जेसी शाम मुल्क सफर ते वियल आहे वापार सां नबी पाक फरमाया मां तो जो घर वारो वफात करे तो जो ख्वाब जी ताबीर इहा आहे तो जो घर वारो वफात करे वियो आहे हाणे तू इद्दत जा ॾींहं पूरा कर तो अगर तुंहिंजी दिलि चाहे त कंहिंसां शादी करे त भले करे माई साहबा जो ये खबर ॿुधी साईं जे दरबार कई वापस थी पान के रोकई पर अखियुनि मां रुख किरी जो त असां मर्द बेक़दर आहियूं पर औरत पंहिंजे मुड़ुस जे मामले में तमामु हसास हूंदी तॾहिं मदीने जे साईं फरमाए त औरतनि जे मामले में ख़ुदा खां ॾिद न कयो औरत जे मामले में खुदा का ॾिद न कयो वो तव्हांजी गुलाम न आहे वो तव्हांजी ज़ाल आहे वो जेकॾहिं तुंहिंजे बच्चे खे जेको खीर प्यारे थी न उन जा जेकॾहिं तोखां पैसा बचे त शरीयत उनखे उहो बि हक़ ॾियारे सघे थी
उन औरत जे मथा मुर्स जा कपड़ा धोण फर्ज ना है, वो जो धोई तेरे तुझी मेहरबानी बिन लफ्ज़न ते तो ॾिनी तो क़बूल कई। हुन पंहिंजो घर छॾियो, ॻोठ छॾी, कबीलो छॾी, मिट छॾी, माइट छॾी, तो वटि आई ऐं उन सां तो ज़ुल्म कंदे, ज़्यादती कंदे। मुंहिंजो महबूब तो फरमाए खुदा खां ॾिठ क़यामत ॾींहुं रब तोखां पुछंदो। दोस्तो, औरत पंहिंजे मुड़ुस जे मामले में हसास हूंदी आहे, एतिरे ताईं जो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त ज़ाल पंहिंजे मुड़ुस जे करे पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे भाइरनि जी बि दुश्मन बणिजी पवंदी आहे। मुड़ुस जे करे भाउ छॾे ॾींदी आहे, भेनरूं छॾे ॾींदी आहे, पर पंहिंजे घर वारे मां हथ कोन करंदी आहे। अल्लाह असांखे बि अहिड़ी सम्झ नसीब फरमाए। असां पाण सॼो ॾींहुं होटलनि ते वेठा पता कोन ॾायूं, असांजी मायूं सॼो ॾींहुं पी वीचारियूं काठियूं कटी थियूं। अल्लाह असांखे हिदायत नसीब फरमाए। बहरहाल माई साहबा जो निपटी अखियुनि मां लुढ़क किरी पिया। मुझे प्यारा मुसलमानो चंद कदम अॻियां हली आ त अबू बकर सिद्दीक़ साम्हूं पे आयो। साईं फरमायो माई रोई छाजे लाथी? माई ॻाल्हि खे थोरो घुमायो। जे साईं मुड़ुस वियो हलियो साल थी वियो कोन मोटियो आ, गुरबत आ, फकीर आ, फकीरी हाल आ, घर में राशन न आहे, नंढड़ा बच्चा आहिनि, गुरबत जे करे परेशान आहियां। अलाए कॾहिं मोटंदो। अबू बकर सिद्दीक़ मथे ते हथ रखी फरमायो अम्मा रो न, अल्लाह कंदो तुंहिंजो घर वारो अॼु राति वापसि अची वेंदो। नबी पाक छा फरमाए? वफात करे वियो, तू इद्दत जा ॾींहं पूरा कर, निकाह करण चाहिए त कर। अबू बकर सिद्दीक़ फरमायो तुंहिंजो घर वारो मोटी ईंदो। माए साहबा के मुर्श त विसरी वियो, ईमान जो फिक्र लगी पयसि। अल्लाह जी बारगाह में घर मोटी आई, सजदे में सिर रखी अर्ज कई मुझा मौला मुझो ईमान बचा। अगर मां नबी पाक के गलत थी चवां त बि मुझो ईमान वेंदो, अगर अबू बकर के गलत थी चवां त बि मुझो ईमान वेंदो। प्यारा मुसलमान भाइरो, माई साहबा सॼी रात इज़्तिराब में परेशानी में गुज़ारियो वा। जॾहिं ताजिद जो वक़्त जो आए, माईअ जे घर जो दरवाज़ो ठुकियो वा। माईअ जो दर खोले त सुभान अल्लाह उन जो घर वारो मोटी आयो आहे। उन जो घर वारो मोटी माई जो ॾिठो घर वारे के विहारी, उनखे नाश्तो ॾिनी, फजर नमाज़ उन पढ़ी। घर वारो सुठो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ पढ़ी यकदम मस्जिद मां कोन निकरदा। साईं करीम वेंदा हुआ, सॼी उमरी मथे ईंदो, पोइ इशराक जी नमाज़ पढ़ी पोइ पंहिंजे हई में नाज़ ना वेंदा हुआ। ऐं महबूब जो वेठा तो माई तकड़ी तकड़ी डोड़दी आई नबी सॼे दरबार। अल्लाह जे महबूब जे दरबार में आए, दरवाजे ते पहुतिया त मुझे महबूब मुस्कुराए फरमायो माई तो जे अचण जी मूंखे मां ख़बर आहे। तू छो अचे रहिया? अर्ज़ के मुझा राणा मुझो ईमान जे तशफी फरमायो। मुझा महबूब को त चयो वफात करे वियो, अबू बकर चयो मोटी ईंदो। साईं घर वारो मोटी आयो, मोटी आयो आ। हाणे ॿुधा अवां जी ॻाल्हि कहिड़े पासे रखां, अबू बकर जो फरमान कहिड़े पासे रखां? मुंहिंजे महबूब फरमायो माई तुंहिंजो घर वारो वफात करे वियो हो, जे वक्त में मां तोखे चयो मरी वियो आहे उन वक्त मरी वियो हो, पर जे वक्त में अबू बकर जे ज़बान मां निकतो मोटी ईंदो। अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात तुझे मुर्दा मुड़स के जिंदा करे तो सा मिलाए, अबू बकर जे सदाकत जे ताज के बरकरार रखियो आहे। सुभान अल्लाह, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे तकबीर। प्यारा दोस्तों, महबूब ने फरमाया अना मुझे तो के यकीन न अचे, अना भी तो के यकीन न अचे तो तू तुझे घर वाले का पूछ तो उन इशा जी नमाज किथे पढ़ी।
अर्ज के सुना तवाई बुधाए पाण मनी शाम में पढ़े ऐं इशा जी नमाज पढ़ी 2 कलाक में को माण्हू शाम खां मके नथो मदीने नथो पहुची सके अल्लाह पाक सिद्दीक अकबर जी सदाकत के बरकरार रखना जो सिद्दीक अकबर के जो सदाकत जो ताज मिलियो आ सो मां मुस्तफा न ॾिनो मुझे रब करीब ॾिनो अल्लाह जो फज़ल आ असा उन सिद्दीक सां मोहब्बत रखण वारा मुझा सुन्नी मुसलमान पंहिंजे नबी सां मोहब्बत रख ऐं पंहिंजे अकीदे जी हिफ़ाज़त कर याद रख अकीदो नासो अमल केतिरो भी हुजे पर जेकर अकीदो खराब है ना अमल के कम जो ना अकीदो कयामत जेडी सब का पेरी नमाज जो अमल जो सवाल थी लेकिन पान करीमन फरमायो त कयामत जे इम्तिहानन में पेरियो इम्तिहान कबर जेको उन में कामयाब थी वियो उन जे ला अग्या सभी मंजिलूं आसान आहे सुभान अल्लाह ए कबर जे अंदर अमल जे बारे में सवाल कोन थींदो अकीदे जे बारे में सवाल पर रब्बुक व नबीयुक मा दीनुक मलाइका उनके ठाई ठुकाई पुछंदा पर रब्बुक तुजो रब केर आहे मलाइका चेक कंदा त ॾिसो न रब के मञण वारो आहे या अञा कभी पार्टी है जरे ऊंचो तो रब्बी अल्लाह रब के तो मुझा दोस्त बुजुर्गो अल्लाह के तो मुसलमान भी मनिन यहूदी भी मनिन नसरानी भी मनिन सभी मनिन था वो वरी मलाइका पुछंदा मन नबी हो तो नबी के सुभान अल्लाह त हजरत महबूब जे बारे में सुनाण पची त नबी साईं जो उम्मती है या के बे नबी के वजन वारो सुभान अल्लाह जरे महबूब जो नालो करदो तो जो दीन करो तो दीन इस्लाम वो उन का बाद मदीने जो मीर उन जी कब्र में सुभान अल्लाह वो मुख्तलिफ उलमा मौजूद एकड़ी रवायत में त महबूबन करीमन जे रोजे पाक ऐं उन मैयत जे विच जा पर्दा हटी वेंदा सुभान अल्लाह महबूब पंहिंजे हरी में नाज़ में जलवा अफरोज उन मलाइका इशारो करे चवंदा मां कुल तक़ूल फी हक़ हाज़िर बचो सुभान अल्लाह जेको सुनी सूरत वारो जवान आहे इन जे बारे में मां कुल तक़ूल तू छा चवंदो है सुभान अल्लाह छा चवंदो है सुभान अल्लाह पाण जहिड़ो चवंदो है वॾे भाउ जहिड़ो चवंदो है छा तुंहिंजो अक़ीदो हो बद अक़ीदा हूंदो तुंहिंजो हाय हाय ना मुझे का खबर काने का पर जे सुन्नी आशिक होंदो ना मुस्तफा के ॾिसी अर्ज़ कंदो मलाइको ही ओ महबूबा जेके मां पर फुट पार तो करे चवंदो हुयस त जिते मिट पूरे वंजन पहुंच जा अल्लाह जिते मिट पूरे वंजन पहुंच जाओ मदनी मुखे अमलन जो कोन आसरो पहुंच जाओ सैयद मुझे अमलन बिना है भरवसो तुझे होंदे बमा हिकिड़ो जा अल्लाह जिते मिटा पूरे वंजन पहुंच जाओ सैयद मुझे अमलन बिना है भरवसो सदक दो मैं साई अल्लाह या रसूल अल्लाह सदक दो मैं साई अल्लाह मुके सदसा कद मोहम्मद सदद जा अल्लाह मुके सदसा कद मोहम्मद सदद जा वो सैयद मुझे अमलन देना है परवसो अल्लाह जो कसम मरा कियो भी कोन पुछंदो तो नमाज पढ़दो या कोन पढ़दो रोज़ रखंदो या कोन रखंदो कुरान पढ़दो या कोन कब्र में नबी पाक के सुञाती मलाइका उन जे मथा मेहरबान थी तो सुभान अल्लाह अल्लाह पाक जो फरमान अची तो मलाइको मुझे महबूब के सुञाते या बस
नरमी न करो जन्नत जो बिस्तर विछायो जन्नत जो दरियो खोले ॾियोस उनके जो बेफिक्र थी सुम्ही पओ तो महबूब के सुना तो वा दोस्तों अबू पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में जिब्रील अमीन जेड़ो अल्लाह पाक जी मलाइकत जो सरदार भी मुझा दोस्त बुजुर्गो सोची समझी पो ज़बान हलाइंदो वडा वडा आलिम वडा वडा मुहक्किक हजरत शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह उन्हें सोचो तो मां कुरान करीम मां उहे आयतों कदी नबी साईं जी शान में एक किताब लिखा जे में सिर्फ नबी साईं जो शान हुजे न नमाज हुजे न रोजो हुजे न हज हुजे न ज़कात हुजे सिर्फ जिक्र मुस्तफा हुजे कुरान पाक खणी को 3 ॾींहं 3 रातियूं उनके पढ़ी अलहम्द का वठी वनास ताईं 3 ॾींहं का बाद कुरान पाक बंद करे मदीने ना करे अर्ज के ला युमकिन सनाउ कमा कान हक़हु बअदस खुदा बुजुर्ग तू ही किस्सा मुख्तसर सुभान अल्लाह या रसूल अल्लाह नके वठो कलमा नके वठो सोचा नके वठो अकला जो तुझी तारीफ करे सके सुभान अल्लाह बस मां ई तो चवा तबादस खुदा बुजुर्ग तू ही किस्सा मुख्तसर सोना खुदा का बाद हिन कायनात में अगर के जो मकाम आहे त मदीने जा मीर ओ तुझी ज़ात तू सोचो तो उहे आयतूं कढा जिनमें नमाज जो जिक्र हुजे जिनमें सिर्फ जिक्र मुस्तफा हुजे न नमाज हुजे न रोजो हुजे न हज हुजे जने मां आयत पढ़ी व अकीमुस सलात नमाज कायम करो मां सोचो हिन आयत में अल्लाह साईं नमाज जो हुक्म दिनो आ शान मुस्तफा हिन आयत में कोने हिन आयत में नमाज जो हुक्म आ पर जने उन आयत ते गौर कयो अल्लाह पाक नमाज जो हुक्म त दिनो पर रब करीम नमाज पढ़ने जो तरीको कोन बुधायो हुक्म ॾिनई पूरे कुरान में किथे भी नमाज जो तरीको लिखियल ना है तो तवा तकबीर ते कन तई हथ खड़ो हथ पंहिंजो तरियो काबेरा हुजन पो नाई का हेठा हथ वधो पो तवा पंहिंजो सना पढ़ो ऐं पो तवा जेको सो क़याम कयो पो जने रुकू करे तो रुकू जी हैयत सूरत छा हुजे गोडे ते हथ रखो कुरान में लिखियल कोने रुकू में केड़ी तस्बीह पढ़नी आ कुरान में लिखियल कोने घणियूं तस्बीह रुकू में पढ़ियो न कुरान में लिखियल कोने तो जने मुझा दोस्त बुजुर्गो कौमा में अची समी अल्लाह लिमन हमीद चौथा कुरान में लिखियल कोने तो तवा ही चो सजदे में वजूदा सजदे में केड़ा उज़वा ज़मीन सा लगन केड़ा न लगन केड़ा उज़वा पान में मिलन केड़ा उज़वा जुदा होजन पर जो कुरान में लिखियल ना है सजदे में केड़ी तस्बीह पढ़जे कुरान में लिखियल ना है तशहुद में की वहजे कुरान में लिखियल ना है अर्ज कयो सी माना नमाज तुजी आ बुधाई किए पढ़ो तरीको बुधा या पढ़ी दिखार मुझे रब करीम फरमायो मां रब्बा या नमाज का पाक है मां नमाज पढ़तो ना है वाला को के खबर पे नमाजी मुझे मालिक फरमाए मुझे मुस्तफा जी दरबार में वजो जी मुझे हबीब नमाज पढ़े ये पढ़ो तो मां रब अवा जे मता राजी थी असल जेका चीज आ वो ज़ाते मुस्तफा अदब मुस्तफा है अल्लाह करीम तोखे मुके साईं जो अदब नसीब फरमाए महबूब जो अदब नसीब फरमाए महबूब जो इश्क नसीब फरमाए मुसलमान 5 वक्त जी नमाज इन जी तोखे पारत हुजे ऐं पंहिंजा पोड़ा जेके मां पे आहिनि उन जी खिदमत कर मां पे जी खिदमत कर अल्लाह जो कसम मां चवंदो आहियां त अवां पंहिंजे मां पे जी खिदमत करियो ऐं समझो त पीरन जो पीर दिलबर दस्तगीर तुझे घर में वेठो सुभान अल्लाह शाह अब्दुल लतीफ भेटाई अवां जे घर में वेठो अल्लाह जो कसम खणी करे मस्जिद में दाखिल छो त मां पे जी दुआ औलाद जे ला ई होंदी आ जी नबी जी दुआ पंहिंजे उम्मत जे ला होंदी अज असां जे नौजवान के पंहिंजे मां पे सां ॻाल्हाइण जे ला टाइम ना मां पे जो चेहरो ॾिसण भी इबादत आ मां पे सां कचारी करण भी इबादत आ मां पे जी खिदमत करण भी इबादत आ मुझा दोस्तों मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो त मां पे जे चेहरे के ॾिसण सां रब करीब मक़बूल हज उम्र जो सवाब अता फरमाए असां जो नौजवान नस्ल मां पे सां ॻाल्हाईंदो कोन आहे और वतंदो वॾो पीर तलाश कंदो त को अहिड़ो भलो को अल्लाह जो वली तलाश करा जेको मूंखे रब सां मिलाए छॾे मूंखे वली बनाए छॾे
हालांकि जिते कामयाबी आहे उतां वो महरूम थियो पियो वञे। जितां पीर जी दुआ, पीर के मानी सुठी खाराईंदो त दुआ अहिड़ी थींदी न जे हल्की फुल्की मानी कर त पीर तो पुछंदो बि कोन। असां मौलवी बि इहा ई मानी सुठी हूंदी त दुआ बुआ बि अहिड़ी थींदी। मानी हल्की फुल्की हूंदी त असीं कंहिंजी फोन माण्हू जी फोन बि कोन खणंदासीं। वरी मां पे नौजवान, ओ नौजवान, कॾहिं तुंहिंजी पोड़ी मां नमाज़ थी पढ़े न उनजे पासे में वञी बीह कर ॿुध दुआ छा थी करे। वो पंहिंजे रब खां पंहिंजा ॾोह बि माफ़ कोन कराईंदे, चवंदी या अल्लाह असांजी बच्चनि जी रोज़ी में बरकत। सुभान अल्लाह। या अल्लाह असांजे बच्चनि खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजे। या अल्लाह असांजे बच्चनि जी इज़त हुजे। ही तुंहिंजो पोड़ो बाबो जेको तुंहिंजा लाथल कपड़ा पुराना पाए हले तो, पुरानी फाटल जुती पाए तुंहिंजो पोड़ो बाबो हले तो। नौजवान अज भी न पोड़े बाबे का केर पूछे चाचा रब तोखे दोबारा जवानी दे छा कदे, चलो कमाए पंहिंजे बच्चन के खाए। ये कोन चंदो त कमाए पंहिंजो हिसाब किताब जुदा कदस न, चलो कमाए पंहिंजे बच्चन के खाए। आखिरी गाल अर्ज कर हजरत शाह अब्दुल हक को फरमाया था हिंदुस्तान में दुकार आयो कह सारी आयो तमा थर जा मानो है तो कहत में दुकार में जुगो वक्त होंदो आहे केतरो ॾुखियो वक्त गुजरंदो आ। बरसात न पए मींह न वसे मानो परेशान थी गया। उलमा पीर फकीर मशाइख गॾ छा नमाज इस्तिस्का पढ़ण जे लाइ बरसात जी नमाज पढ़ण जे बरसात जी नमाज पढ़ण जे लाइ आलम आया, पीर फकीर आया, मर्द भी आया, औरतों भी आयो, पंहिंजा जानवर भी काहे आया। खुले मैदान में नमाज पढ़ी भैया टे ॾींहं टे रातियूं उहे माण्हू उते वेठा रहिया, उते नमाज़ूं पढ़न, उते तौबा ज़ारियूं पिया कनि, अल्लाह का माफ़ी पिया घुरनि। मालिक राज़ी थी रहम जो बरसात वसा पर मींह कोन पयो वसे। टे ॾींहं खां बाद आदम परेशान थी विया त अदा हाणे छा थींदो, रुठल रब खे कीअं राज़ी कजे। मुंहिंजा दोस्तो अञा थोड़ी देर गुज़री आ त हिकिड़ो उठ ते चढ़ी ॿारहाड़ीअ जो माण्हू गुज़रियो आहे। उठ के प्यारे मानव जो रश ॾिसी आयो, पुछिया बारियो रश छा जो आ। चवण लगा यार बरसात न थी वसे असां नमाज इस्तिस्का जे लाइ गॾ छा आयो, पर टे ॾींहं थी विया आहिनि बरसात न थी वसे। उन अचण वारे चयो अगर आलम इजाज़त ॾिन त मां दुआ घुरां ऐं मूंखे यकीन आ रब करीम मुंहिंजा हथ खाली कान मोटाईंदो। एकरो आयो तो बाबा ने दुआ करे अल्लाह पाक सब के जी बुधंदो आ। उन फकीर दुआ घुरी ऐ मुंहिंजा मौला हिन कौम जे मथा पंहिंजे रहमत जो मींह वसा, बरसात वसा। फकीर ईअं दुआ घुरी रवानो थियो आ पंहिंजे उठ ॾांहुं। अञा उठ ताईं पहुतो नाहे वॾ थोरो मींह वसण शुरू थी वियो आहे। आलम ने फरमायो मां इनके फकीर के रोकियो। ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम आहे मानव जे रूप में आयो आ, या अल्लाह जो को मलाइका या इसमें आज़म जो आमिला जिनजे लफ्ज़ ज़बान मां निकता रब करीम कबूल फरमाया। उनके आलमन वट आंदो वियो। मौलवी ने पुछो बा ॾे ख़बर केरा, चवण लॻो साईं मां ॿारहाड़ीअ जो माण्हू, उठ चारण वारो माण्हू, माल चारण वारो माण्हू। फकीर इहो मक़ाम तोखे किथां मिलियो? अर्ज़ के मौलवी साहब मां त कॾहिं नमाज़ पढ़ंदो हुयसि, कॾहिं नमाज़ बि कान पढ़नि पे, पर मुंहिंजो अमल इहा जो मां पूरी ज़िंदगी पंहिंजे जीजल अम्मा जी ख़िदमत कई आहे। मुंहिंजी भेण कान हुई,
मां अम्मा जी खिदमत कई अम्मा मानी पचाई दे हुई मां काचू टोड़े चुल में विझंदो हुयस अम्मा कपड़ा धोंदी हुई मां निपोरे सुकाईंदो हुयस जॾहिं मुंहिंजी अम्मा बीमार थी पई वो अम्मा के मानी मां पचाए खाराईंदो हुयस अम्मा जा कपड़ा मां धोंदो हुयस रात जो तेसी सुम्हंदो न हुयस जेसी मुंहिंजी अम्मा न सुम्हंदे हुए अम्मा के पेट अम्मा जा पैर दबाईंदो हुयस अम्मा के मथे में तेल लगाईंदो हुयस वो मौलवी साहिब मुझे अम्मा भींदे भींदे इहा दुआ ॾिनी मुंहिंजा मौला मुंहिंजो बचो आहे ॿाराड़ीअ जो आहे थनारा मालिक अबोजा मां हिन खां राज़ी आहियां तूं बि हिन खां राज़ी थी ऐं मुंहिंजा मालिक मुंहिंजो बचो जॾहिं बि जिते बि तोखां दुआ घुरे मुंहिंजा मौला मुंहिंजे बचे जा हथ ख़ाली न मोटाए जा ऐं मौलवियो इहो मुंहिंजो कमाल नाहे उन पोड़ीअ अम्मा जे ख़िदमत जो कमाल आहे सुभान अल्लाह मुश्किल अची वञे न परेशानी अम्मा पोड़ी का दुआ तुझे बाबे का दुआ कर असा रोज वक्त बाबो असांजी पूरो कलंदर आई त नमाज कोन पढ़े न पढ़े वो उन जे रब जो मामलो आहे नबी साईं का करे सहाबी पुछसी बापे जो मकाम पाण फरमे तुझे ला जन्नत भी आहे तुझे ला जहन्नम भी आहे पुतो जी मर्जी आहे तो उन्हनि जी खिदमत करे जन्नत जो हकदार थी उन्हनि खे नाराज़ करे जहन्नम जो हकदार थी अल्लाह पाक तोखे मूंखे मदीने वारे मीर जी सच्ची मोहब्बत नसीब करे पंहिंजे माउ पीउ जी सच्ची मोहब्बत नसीब करे दोस्तो अवां सां उहे नसीब वारा आहियूं जिनखे रब करीम जे नबी ॾिनो त इमाम अल अंबिया इमाम अल अंबिया जे ला चयो वेंदो वा त मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जी ज़ुल्फ़न वारो मुझे नबिया केॾो प्यारो वल्लैल जी ज़ुल्फ़न वारो सारा केर करे सघंदो तो अरे जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जी ज़ुल्फ़न वारो नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो पार जहिड़ो तू उनखे चवी पियो नूर करे तू कोन वञी पियो पार जहिड़ो तू उनखे चवी पियो नूर करे तू कोन वञी पियो जंहिंजा टुकड़ा खाए जग सारो वल्लैल जी ज़ुल्फ़न वारो जंहिंजा टुकड़ा खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो कम महशर में माउ पियो न ईंदा हिक नेकीअ खां मोह मोड़ींदा उन ॾींहुं कम अचण वारो वल्लैल जी ज़ुल्फ़न वारो उन ॾींहुं कम अचण वारो वदुहा जे चेहरे वारो अल्लाह पाक मुझे चवण अवां जो बुधन कबूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।